अज पैसे बिना कोई कंहिंजो कोन थई न याद कजे पैसो पहिरीं खपे पहिरों पैसो हाँ हिन पैसे कयो परेशान हर को पैसे ला हैरान मिठी निंड नेरन जी फिटाए तो पैसो जुदा मां खां बचड़ा कराए तो पैसो अरे मुंबई जे गार्डन में भिटकाए तो पैसो दिस न्याणुनि खां नौकरी कराए तो पैसो दिस सगन भावरन के विराए तो पैसो घर घर में झेड़ा लगाए तो पैसो दिसो कई कूंधर कुहाए तो पैसो अरे जेरे ला बकरी किए कोहे तो इंसान अज परसों के मारे बिन जो पैसो खाइन अज वो हाल अची पियो पैसो खपे बस जै वट पैसो सोई अमीर बिन पैसे आए फकीर फकीर कोई पीअण भी नथो दे पियो गरीब के कोई पीअण ही न दींदो हिन पैसे कयो परेशान जोनस थी चए छजो हाणे गालियूं सत्संग छाजा टिकाणा छाजूं गालियूं नोट कमाए नोट पैसा खपनि अबा घर जी किट पिट जै घर में किट पिट उते आयल रोज़ी मोटी दिल जो पानी भी सुकी मन दुखी केॾो भी कमाए पर जे मन में घर में अशांति आ त बस जिंदगी जहर लगी पई आ हुन चयो छॾ बाबा घर हाणे हल परदेस में कमाए हल परदेस में पेती भी खयईं बिस्तरो भी खयईं चे वञाए तो मां परदेस कमाइण माई चए हितो त निकिर कमाया खबर पतो पवंदो परदेस में कमाइबो कीअं कमाइबो आ अब हिन बि छा कयो आयो संत वटि जिते कथा ॿुधण ईंदो प्रेमी वेंदो कथा ॿुधण रोज़ कथा ॿुधण वञे हुनजी घरवारी का ॾींहं जी ॼावल हुई अरे हिकिड़ो रात जो ॼमंदियूं उहे थधियूं हूंदियूं आहिनि इहा ॾींहं जो हुई हीअ का धरतती जी का ॼावल हुई अलाए धरततीअ जी हिनखे सत्संग वणंदो ई कोन हुयो न कथा वणेसि ई कोन छा रखियो आहे कथा में पोइ चए छा थी हेड़ा संत हो पोइ शादी छो कयव छाजे करे शादी छो कयव ए नंढा नंढा ॿार केरु पालींदो ॿुधाए हिकु तूं जो मिला सारी दुनिया मिली त फ़कीरनि दरवेशनि लोचे ॾिठो अखियूं ॾिस हथ ॾिस पेर ॾिस ज़बान ॾिस अरे जिन के अखियूं न आहिनि तिन को हाल पुछ वीचारनि खां तुंहिंजो हाल कहिड़ो आहे हुनजी राति कीअं गुज़रंदी हूंदी जेके ज़बान न आहे वीचारा कीअं ॻाल्हाईंदा हूंदा अरे जंहिंखे हथ न आहिनि वीचारा रोटी कीअं खाईंदा हूंदा अरे जेके पेर न आहिनि उनजो हाल हेठि नज़र कर एॾी कृपा सेठ आयो संत वटि साईं मूंसां वॾो वहल आहे छा थी अरे छा थियो ॿुधाए चई मुंहिंजे साम्हूं कपिड़े जो दुकान आहे मूंखे बि साॻियो कपिड़ो हेॾे बि साॻियो कपिड़ो हेॾे गिराक चरनि था हेॾे कोई अचे ई नथो ईअं छो भला छाजे करे त संत वरी छा पियो चए गदी फेर माना पासो फेर चई पासो कीअं फेरिया चई चढ़िया हेठि बि निहार हेठि बि नज़र कर तोखां बि गरी जो राति खाइनि त वीचारनि खे ॾींहुं कोन्हे असां मथे था निहारी फलां बिल्डिंग में वेठो आहे अरे वेठो आहे त पंहिंजे कर्मनि सां वेठो आहे छा लिखा कर्मी आपो आपणी के नेणे के दूर कर्मनि जो हिसाब आहे बाबा आपे बीज आपे ई खा हाणे तूं छा पोखे आयो आहे त उहो पाण ॼाण बैंक में पैसा रखिया अथई त उहो ब्याज त तोखे ई मिलंदो पार्टीअ में दाल त दाल ई खाईंदे नी को पनीर जी भाॼी थी पवंदी छा न हे कर्मनि जो खेत आहे हीअ कर्मनि जी धरती आहे जो पोखींदे खाईंदे अरे भागनि सां हीअ देह मिली थी वरी अहिड़ी न पाईंदे जेको माउ पीउ जो चयो मञींदो आहे सदाईं सुखी रहंदो आहे पहिरियों तो माता पिता गुरुदेव माता गुरुदेव पिता ले लो दुआएं माँ बाप की सर से उतरेगी गठड़ी पाप की पहिरियों तो माता पिता स्त्री है ससुरे जी शेवा पतीअ जी शेवा वॾनि जी शेवा हिकिड़ा सॼी रात जागंदा कुछ न तो मिले हिक निंड मां उथारी बि साईं ॾे थो उन्हनि खे तुंहिंजो मनी आर्डर ॿिए खे न मिलंदो कर्म कर उथी कर तू कर्म रोटी रब ॾींदो कर्म त कर नी कर्म करे भी कुछ कोन चई ॾे प्रेमी आयो सेठ वटि चई मूंखे नौकरी ॾिनी मैं साईं हला पोइ ॿुधाए मुंहिंजी पघार कॾहिं वधाईंदे ॿुधायो जॾहिं मूंखे खिलाईंदे जॾहिं खिलाईंदे त पघार वधाईंदो साईं
पक 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 हाँ 15 ॾींहं थिया असांजे सेठ घोड़े ते हे वीचारो पोइतां हले पियो हलंदे हलंदे सेठ जी थेली किरी पई दुनिया जी हेठि किरी पई हिन चरे ॾिठी पर खयईं कोन न खयईं आयो जो घर सेठ अरे थेली काॾे वई चयो साईं झंगल में किरी पियव अरे ॿेड़ी का तरिया पोइ खयईं छो न थेली किरी पया माया जी खयईं कोन उनजे चरिया पते सेठ खां ईअं टहक निकिरी वियो खिली वेठो चई साईं खिलियाओ न हाणे पगार वधायो पगार वधायो वधायो हाणे खिलियाओ न हाणे खिलियाओ न ठीकु आहे चई पुटु हाणे मां बि थो कयां जेका शइ किरे उहा खणंदो कर चङो साईं अवा 15 ॾींहं थिया वरी सेठ निकितो सैर करण वरी सैर करण निकितो हलंदे हलंदे घोड़ो लिॾ पियो लाहे घोड़ो हाणे लिॾ जो लाहे पियो हुन चयो सेठ चयो आहे जेका शइ किरे उहा खणजांइ बुक कजली ॿई हथ जलई खयईं कयईं घर खणी आयो चई हा सेठ अरे छा साईं तव्हां जो चयो न जेका शइ किरे हेठि उहा खणजांइ अबा ॾिसी करे सेठ खां एॾा पिया टहक निकिरनि टहक मथां टहक खिले पियो चई साईं सचा पचा खिलिया हाणे पगार वधायो अरे तो कंहिंखे ॾिनो आहे ॿुधाए पहिरियों पाण खां पुछ मां कंहिंखे ॾिनो आहे ॾिनो थी कुझु नुको चवंदो ॾे अरे ॿियनि खे शादीअ जो कार्ड ॾे पियो भाउ खे नथो ॾे छो अरे भाउ खे नथो ॾे चई तव्हांजो कहिड़ो तव्हांजो ते मिठा वञे दुनिया जो प्रेम दुनिया जो प्रेम तूं कंदीअ तुंहिंजी औलाद तुंहिंजी कंदी हीअं लिखी ॼाम सेठ आयो संत वटि चई साईं पुटु गारियूं थो ॾे गारियूं कलजुग अची विया पुटु पीउ खे गारियूं ॾे त संत खिली थो चए सच ॿुधाइजांइ तो ॾिनी हुई हा चई मां बि पीउ खे ॾींदो हुउमि मां बि पीउ खे ॾींदो हुउमि हाणे तूं पीउ खे ॾींदे उहो छॾींदो छा तोखे छॾींदो छा हाँ बाबा जैसा किया है तूने ऐसा ही तू पाएगा तेरी करनी का फल तेरे सामने ही आएगा याद कजांइ हा कर्म सुधार कर्म नानक मती मिथिया कर्म सचा निशान कर्म कर फकीरन कर्म कयो दरवेशन कर्म कयो मन सचल जो सिपरी साईं लगी त सुवाल हिन गरीब जो हा मञ जेको पाण खे निमाणो कंदो पाण खे हेठां ई वठंदो सब सां प्यार कंदो साहब लिखा मिठा बोलण निम चलण हथां भी कुछ दे फरीदा रब तना दी बगुली से जंगल क्यों ढूंढे हिकिड़ो मिठो ॻाल्हि आहे कंहिंसां कोरो न ॻाल्हाए न भुली भुलाए बि कंहिंजी दिलि न दुखाइजांइ ॾिस वठी दिलि कंहिं दुखायल जी वाह वाह ओ बेली घुर्ज वारे कंहिं ग़रीब सतायल जी पोइ त साईं थींद राज़ी खटी वेंदे बाज़ी वॾनि जो वीचार खटी वेंदे बाज़ी हा दिलि न दुखाइजांइ कंहिंजी दुखा न साईं ॾिनो थी जे नथो ॾेई सघे त कौरो वचन न ॻाल्हाए कंहिंसां को बि न ॻाल्हाए न एको फिका ना बो ॻाल्हाए हे साहिब जी बाणी सभना में सचा धणी ही मनुष्य मिठो ॻाल्हाए अरे मिठो संतनि जे दर अची निमाणो थी अच जेतिरो निमाणो थींदे ओतिरो माल खणंदे ओतिरो वधंदे हा वधिया न जेके संतनि जे दर ते निमाणा थी आया से खटी विया बाज़ी दुनिया में